अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में के बलिकार मां फराज शाह सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। ईरान जे ॾखण ऐं विच वारनि इलाइक़नि मथां अमेरिका जा फ़िज़ाई हमला। ईरान मीडिया मूजिबि अमेरिका पारां जासिक ऐं बंदर अब्बास वेझो मुख़्तलिफ़ हंधनि खे निशानो बणायो वियो। हमलनि में बंदर अब्बास ऐं रोदान शहरा ते 2 पुलियूं सख़्त मुतासिर थियूं। हुर्मुज़गान में 2 पुलियुनि ऐं हिकु सुरंग खे निशानो बणायो वियो। सूबा इख़्तियारनि जो चवणु आहे त हमलनि में घटि 3 ॼणा शहीद ऐं 8 माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। लार्क ॿेट ते मेरी टाइम ट्रैफ़िक कंट्रोल टावर खे निशानो बणायो वियो। ईरान पारां कुवैत, उर्दन ऐं बहरीन में अमेरिका जे फ़ौजी ठिकाणनि मथां जवाबी हमलनि जी दावा। कुवैत जी कैंप उज़ेरी अल सालम एयरबेस ऐं अरीफ जान सपोर्ट सेंटर मथां हमलो। ईरानी फ़ौज जो चवणु आहे त उर्दन में एयरबेस खे निशानो बणायो वियो। बहरीन जे शेख ईसा एयरबेस खे बि ड्रोन हमलनि सां निशानो बणायो वियो। अॼु खां डीज़ल 31 रुपया ऐं पेट्रोल 5 रुपया 44 पैसा फ़ी लीटर महांगो। अघनि में वाध डीज़ल जो फ़ी लीटर 354 रुपया थी वियो। पेट्रोल जी नई क़ीमत 316 रुपया 15 पैसा फ़ी लीटर मुक़रर। गासलेट 34 रुपया 33 पैसा महांगो। फ़ी लीटर 256 रुपया 66 पैसनि जो थी वियो। पेट्रोल, डीज़ल ऐं गासलेट ते लेवी बरक़रार, नोटिफिकेशन जारी। पेट्रोल रोज़ाने जी बुनियाद ते सस्तो या महांगो थींदो, नओं निज़ाम लागू। हुकूमत जो किरदार ख़त्म, ओघरा रोज़ानी अघनि जो ऐलान कंदी। पेट्रोलियम वारी वफ़ाक़ी वज़ीर अली परवेज़ मलिक चयो आहे त वज़ीर आज़म ऐं काबीना फ़ैसिलो कयो आहे त ओघरा आलमी मंडीअ में क़ीमतुनि खे नज़र में रखंदी रोज़ाने जी बुनियाद ते तेल क़ीमतुनि जो फ़ैसिलो कंदी। क़ीमतुनि में जेतिरी लाथ ऐं चार थींदो उहो अवाम खे मुंतक़िल कयो वेंदो। इतलात वारे वज़ीर सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अली परवेज़ मलिक चयो आहे त आलमी मंडीअ में तेल जूं क़ीमतूं ॿीहर वधणु शुरू थी वयूं आहिनि। टारगेटेड सब्सिडीअ जो प्रोग्राम जारी आहे, पर उन बावजूदि अवाम परेशान आहे। तेल ऐं गैस जी दरियाफ़्त खे वधाइण लाइ बि क़दम खंया पिया वञनि। पेट्रोल पंप ओनर्स एसोसिएशन हुकूमती फ़ैसिले खे रद्द करे छॾियो। पेट्रोलियम क़ीमतुनि बाबति नई पॉलिसीअ ते स्टेक होल्डर्स खे एतमाद में वठण जो मुतालबो। पंप ओनर्स एसोसिएशन जे चेयरमैन नौमान भट्ट चयो आहे त नई हुकूमती पॉलिसी पूरे निज़ाम खे मुतासिर कंदी। ट्रांसपोर्टेशन जी लागत जो तयन करणु मुश्किल थी वेंदो। पेट्रोलियम डीलर्स पेट्रोल क़ीमतुनि बाबति हुकूमती फ़ैसिले जी मुखालफ़त करे छॾी। पेट्रोलियम डीज़ल्स एसोसिएशन जे चेयरमैन इरफान इलाही चयो आहे त पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में रोज़ानी तब्दीली जो निज़ाम पाकिस्तान में अमल जोॻो नाहे। ख़रीद कयल महांगो तेल सस्तो विकिरो करणु मुमकिन नाहे। पेट्रोल पंप मालिकनि खे नुक़सान थींदो, अथरादू खोट जो बि ख़दशो आहे। हैदराबाद में गर्ल्स कॉलेज कासिमाबाद जो सुप्रीडेंट मिल्कियत जे तकरार तां क़त्ल। नसीम नगर थाने जी हद में जवाबदार फायरिंग करे रियाज़ आख़ुन खे क़त्ल करे छॾियो। मक़तूल जो इलाज ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। इल्ज़ाम हेठायल फयाज़ मेमन गिरफ़्तार। वारसनि जो चवणु आहे त रियाज़ आख़ुन खे मिल्कियत जे तकरार तां जवाबदार फयाज़ मेमन गोलियूं हणी क़त्ल कयो आहे। खैरपुर में बेरहम जवाबदार मुखालफ़न खे फासाइण लाइ मासूम धीउ खे कुही क़त्ल करे छॾियो। ॻोठ ज़फ़र बाजवा में ग़ुलाम अली डोगर मासूम धीउ इशा फातिमा खे तेज़ धार औज़ार सां गलो कपे क़त्ल करे छॾियो। मक़तूला बाड़ी जे वालदा दाहिंद चयो आहे त पाड़े में ॿारनि जी ॻाल्हि तां भंड बिरादरी जे माण्हुनि सां जहिड़ो थियो, जेके घर ते हमिलो करे मासूम पुटु फरहान खे अगवा करे खणी विया। मुड़ुस कावड़ में अची मासूम धीउ जो गलो कपे भंड बिरादरी मथां इल्ज़ाम लॻाइण थे चाहियो। मना करण ते मुड़ुस मूंखे बि क़त्ल करण जी धमकी ॾिनी। कातिल मुड़ुस खे सज़ा ॾिनी वञे। पुलिस मूजिबि जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। वधीक जांच जारी। मीरपुर बठोरो जे अस्पताल में ॿारो इलाज दौरान फौत। वारसनि पारां डॉक्टरनि मथां ग़फ़लत जो इल्ज़ाम। लाश रखी एहतजाज। ॻोठ शेर खान लुंडवासे 9 वरहनि जो असद दुन फौत थी वियो। वारसनि जो अस्पताल जे गेट आॾो मड़ रखी एहतजाज। डॉक्टरनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। वारसनि जो चवणु आहे त नींगर खे डायरिया सबबि अस्पताल आंदो वियो। अस्पताल में सहूलियतुनि जी खोट ऐं डॉक्टरनि जी ग़फ़लत सबबि ॿारो फौत थियो आहे। नोटिस वठी कार्रवाई कई वञे।